समाजी तंजीम शाइनिंग यूथ ऑर्गेनाइजेशन मटियारी के अगवान हसनैन सांद, इम्तियाज मेमन, सज्जाद सांद, गुलाम अब्बास सांद ऐं ॿियनि पारां गवर्नमेंट मोहम्मद दाऊद मेमन हाई स्कूल मटियारी में हिकु रोज़ा सेमिनार बउनवान इंसानी हुकूक ऐं बुनियादी शहरी हुकूक पाकिस्तान के 1973 के आइन के मुताबिक मुनक़िद कयो वियो, जंहिंमें मटियारी ज़िले के मुख़्तलिफ़ कॉलेजनि, समाजी अगवाननि ऐं शहरी नौजवाननि वॾे तादाद में शिरकत कई। सेमिनार में मौजूद मेहमान ख़ास ऐं शाइनिंग यूथ ऑर्गेनाइजेशन की टीम मीडिया से ॻाल्हाईंदे चयो त अॼु खां पहिरियां अहिड़े क़िस्म की सिख्या जा मौक़िया मुहैया न कया विया। इन विथी के नज़र में रखंदे SYO पारां हिकु रोज़ा सेमिनार कोठायो वियो आहे त जीअं असांजे मुल्क में इंसाफ़ ऐं समाज के दरमियान जेका दूरी है उहा ख़त्म थी सके ऐं असांजा नौजवान ऐं शागिर्द घटि में घटि पंहिंजा बुनियादी हक़ सुञाणे सघनि। अगवाननि चयो त मौजूदा हालात में हिननि क़िस्म की सरगर्मियुनि की सख़्त ज़रूरत है त जीअं असांजे मुल्क में इंसाफ़ की पासदारी थी सके। इन प्रोग्राम में मटियारी बार के मेंबर एडवोकेट काज़ी इख़लास अहमद ऐं हैदराबाद बार के मेंबर एडवोकेट नसरत हुसैन ख़ासकेली के बितौर मेहमान ख़ास मुक़रर कयो वियो। ॿियनि मेहमाननि में मौजूद समाजी शख्सियत साईं अब्दुर्रज़ाक मेमन, काज़ी फज़ल रब्बी, हमाद नईम शेख, मुज़म्मिल सांद, यासीन खत्री, फैसल मेमन, हमाद नईम शेख, दानियाल मेमन, मुज़म्मिल फैसल मेमन, अहमद मदनी, मूसा मेमन, हसनैन चंद्र ऐं ॿिया शामिल हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हाँ, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।